नाज़रीन, ठटो मां ख़बर आहे जेका अवां ताईं पहुचायूं पिया त सिंध मीडिया फोरम जे चेयरमैन वफ़ा अकरम अब्बासी पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में चयो आहे त परवेज़ मुशर्रफ जे वक़्त खां अॼु ताईं ज़िले ठटे जेको हैस्तानी पटी जा बाअसर सियासी भोतार लैंड ग्रेबर ऐं संदन वाठा खणतुनि ते सरकारी तौर ते बंदिश हुजण बावजूदि रेवेन्यू खाते जे राशि तपेदारनि सां मिली भॻत कंदे ओंगर झिरक जमपीर वली फार्म वग़ैरह खां वेंदे नूरी आबाद ताईं जूं हज़ारें एकड़ ज़मीनूं हज़ारें सालनि खां आबाद मक़ामी ग़रीब कोहिस्तानियुनि खे गन पॉइंट ते तड़े कढी पोइ उहे जाबलू ज़मीनूं पाण पंहिंजे कब्ज़े में आणण सां गॾोगॾु कराची जे बिल्डर्स ऐं कारखानेदारनि खां विकिणी कोहिस्तान खे नीलाम करे रहिया आहिनि। ताज़े ॻोठ अरबाब वली मोहम्मद बबर जे रहवासियुनि मुस्मात सोनबाई पिणु झिरक थाणे ते फ़रियाद दाख़िल कराईंदे ॼाणायो आहे त मक़ामी कब्ज़ा माफ़िया वॾेरनि जे आशीर्वाद सां मूं ते खूनी हमिलो कंदे मूंखे पंहिंजो अबाणो घर ऐं ज़रई ज़मीन ख़ाली न करण ते मूं मथां गैर इंसानी तशदुद पूर्ण कयो वियो आहे। वफ़ा अकरम अब्बासी इहो पिणु चयो आहे त मक़ामी बाअसर भोतार ऐं संदन कब्ज़ा खोर लाठड़ियुनि पारां ओंगर खां वली फार्म झिरक जमपीर ऐं नूरियाबाद ताईं ज़मीननि ते बंदिश हुजण बावजूदि जाली खातनि वसीले जनब भोतारनि ऐं कब्ज़ा खोरनि हज़ारे एकड़ जाबलू ज़मीननि ते कब्ज़ा कया आहिनि। उन्हनि ज़मीननि जो मुकमिल तफ़सील तोड़े बाअसर सियासी भोतारनि ऐं संदन हथियारबंद कब्ज़ा खोरनि बाबति समूरी मालूमात गवर्नर सिंध ऐं अवाम दोस्त डिप्टी कमिश्नर ठटो जनाब सरमद अली भागत सां मुलाक़ात कंदे खेनि फ़राहम करण सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अवाम ताईं पिणु अहिड़े क़िस्म जी मेगा करप्शन जी मालूमात फ़राहम कंदुसि।